दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद की आयो खुश आयो तबीयत सही है अल्लाह कंदो खुश हूंदो आबाद हूंदो इन टाइम मौजूद आहियूं असां पंहिंजो दोस्त ज़हीर पीरज़ादे वटि जेको नओं ड्रामो हले थो खोड़ी के घुमरो उन में जेको जानू चेरे जो किरदारु कयो अथसि अचो तव्हांखे हुन सां मिलायूं ऐं हुन खां थोरा हिकु डायलॉग बि ॿुधूं। जी जानू भाउ पहिरियां त सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम या अली मदद भाउ वॾा शुक्रगुज़ार आहियूं असां जेके सिंध में रहंदड़ या ॿार रहनि था उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं जीअं असांजे हिन ड्रामे खे एॾी मोट ॾिनी आहे ऐं अदो लियाकत बि आयो आहे असांजे हिन ड्रामे में कमु करणु ऐं ॾाढो सुठो करेक्टर आहे हिन अदा जो त मवाली जो करेक्टर अथसि ऐं नओं सेट आहे सेट त हलंदो थो अचे करेक्टर सिर्फ़ु चेंज था थींदा अचनि ऐं अदा लियाकत खे दुआ कजो त इंशाअल्लाह ताला सॼो ड्रामो ई माशाअल्लाह माशूक लॻो पियो आहे तव्हांखे खिलाइण जे लाइ असांजी कोशिशि आहे तव्हांखे माना खिलायूं। हा खिलाईंदासीं इंशाअल्लाह ओए आदि तयारी बि थी आदि तयारी ओए चालू घोट या मुझी माई थी अच्छा ये आई आई आदि तयारी ओए दोस्त अल्लाह कंदो खुश हूंदा आबाद हूंदा इहो असांजो दोस्त आहे हिन जो ओरिजिनल नालो जेको आहे उहो आहे ज़हीर पीरज़ादो छो जे ड्रामे में करेक्टर चेंज थींदा रहंदा आहिनि नाला तब्दील थींदा रहंदा आहिनि कोई मसइलो न आहे लेकिन ओरिजिनल भाऊ जो नालो इहो आहे। तव्हां ख़ुशि रखो अल्लाह तव्हां ख़ुशि कंदो आबाद कंदो ऐं ख़ासि करे दोस्तनि खे दुआ कई करो तव्हांजी दुआउनि सां इंशाअल्लाह ताला कामयाबी परे न आहे। वॾी महिरबानी दोस्तनि जी वॾी महिरबानी।